अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो लर्न एंड अर्न यूट्यूब चैनल। अॼु असां तव्हांखे मोबाइल जे ज़रिए फेसबुक ID ठाहिण जो तरीक़ो। फेसबुक जी एप्लीकेशन खे ओपन करियो ऐं उन खां पोइ क्रिएट न्यू फेसबुक अकाउंट जे बटण ते क्लिक कयो। उन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कयो ऐं फर्स्ट नेम जी जॻह ते पंहिंजो नालो लिखो। लास्ट नेम जी जॻह ते पंहिंजो आख़िरी नालो लिखो ऐं उन खां पोइ नेक्स्ट जे बटण ते क्लिक कयो। इन खां पोइ तव्हां पंहिंजी बर्थडे इन ते लिखंदव। जॾहिं तव्हां पंहिंजी बर्थडे लिखी वञो त नेक्स्ट जे बटण ते क्लिक कयो। इन खां पोइ तव्हां जेंडर सिलेक्ट कंदव त तव्हां औरत आहियो या मर्द आहियो। उन खां पोइ वरी तव्हां नेक्स्ट जे बटण ते क्लिक कंदव। पोइ तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर लिखंदव। उन खां पोइ मोबाइल नंबर जे लिखण खां पोइ तव्हां नेक्स्ट जे बटण ते क्लिक कंदव ऐं पोइ तव्हां पंहिंजो पासवर्ड सेट कंदव। नेक्स्ट जे बटण ते क्लिक करे साइन अप जे बटण ते क्लिक कंदव। हाणे ही तव्हांजो अकाउंट ठही वियो। जीअं ई साइन इन थी वेंदो त तव्हां पंहिंजो फेसबुक अकाउंट इस्तेमालु करे सघो था। ही तव्हां हाणे पंहिंजे अकाउंट में साइन इन थी विया आहियो। हाणे तव्हां फेसबुक जा इस्तेमालु करे सघो था।